नाज़रीन, हैदराबाद में बल्दियाती इदारनि जे ख़ाली पियल 6 सीटुनि ते नंढी चूंड लाइ वोटिंग जो अमल जारी आहे। सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम किया विया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे सलीम मल्हा। जी सलीम। हैदराबाद में यूनियन काउंसिल जी 6 सीटुनि ते अॼु ज़िमनी चूंडूं थी रहियूं आहिनि। बल्दियाती जेके चूंडूं आहिनि इन हवाले सां पोलिंग जो जेको अमल आहे उहो हिन वक़्तु जारी आहे। 6 सीटुनि ते जेको आहे 18 पोलिंग स्टेशन ठाहिया विया आहिनि। मजमूई तौर ते 24,915 जेके वोटर आहिनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि। 18 पोलिंग स्टेशन ते मजमूई तौर ते 450 खां वधीक पुलिस एहलकार जेके पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। सिक्योरिटी जा जेके इंतज़ामात आहिनि उहे इंतिहाई सख़्तु किया विया आहिनि। ही जेके चूंडूं थियनि थी पियूं हुन में हिकिड़ो चेयरमैन, हिकु वाइस चेयरमैन ऐं 4 जनरल वार्ड जे मेंबरनि जूं सीटूं जेके ख़ाली थियूं हुयूं, जंहिं ते अॼु जेके ज़िमनी चूंडूं थी रहियूं आहिनि। जी सलीम, जी महिरबानी।